असांजो अॼु जो ही जेको तरक़ी पसंद पार्टी पारां सॼी सिंध जे अंदरि जेको सॾु ॾिनो आहे सिंधू दरिया मथां कैनाल कढण ख़िलाफ़ पंजाब सूबो जंहिं सदाईं सिंध जे हक़नि ते धाड़ा हया आहिनि हाणे असांजो जेको सिंधू दरिया बचियो आहे उन खां मथां कैनाल कढी उहो सिंधू दरिया मथां सिंध खे हिकिड़ी जेका सुकाइण जी साज़िश कनि था अहिड़े अमल जी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं असीं इहो मुतालबो था कयूं त सिंध दुश्मन मनसूबा ख़तमु कया वञनि। तरक़ी पसंद पार्टी आहे सॼी सिंध जे अंदरि एहतिजाज हली रहिया आहिनि। असांजो रतो दर जो अॼु जो बि एहतिजाज जो सॼी सिंध में आहे ऐं जेसीं ताईं इहे कैनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वेंदो तेसीं ताईं तरक़ी पसंद पार्टीअ जो एहतिजाज जारी रहंदो। आख़िर हुकुमरान इक़्तिदार जे नशे में गुम थी विया आहिनि। उन्हनि खे सिंध जा मुफ़ाद अज़ीज़ न आहिनि। सिर्फ़ु हू पंहिंजा पेट भरण में पूरा आहिनि। सिंध जे अंदरि जेके कैनाल ठाहिण जे ख़िलाफ़ नफ़रतूं फैलाइजी वियूं आहिनि असीं इहो मुतालबो था कयूं त अहिड़ा सिंध दुश्मन मनसूबा रद्द कया वञनि। ॿी सूरत में सॼी सिंध जे अंदरि सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सिंध मथां जे किनारा हथरादू ठाहियूं असांजो इहो ई मुताबिलो आहे त इहो माना बंदि कया वञनि। असांजे सिंध तरक़ी पसंद पार्टी जो मथो मर्कज़ी हुकुम आहे। असां सॼे सिंध में मुज़ाहिरा कंदासीं माना तेसिताणी इहे माना वापसि पंहिंजो न वठंदा तेसिताणी असां पंहिंजा माना जेके आहिनि मुतालबा असां बंदि न कंदासीं। जेके बि सिंधू मथां इहे धारा हणनि था पीपल्स पार्टी वारा जेके माना पंजाब हुकूमत आहे असां इन्हनि खे चिताव ॾियूं था त इहे बंदि कनि। जो बंदि न कंदा त असां रोडनि ते बि निकिरी ईंदासीं धरड़ा हणंदासीं। प्रोग्राम वफ़ाक़ जेको हले थो सिंधू दरिया ते किनाल जेके ठाहिया वञनि था इहे असां इन्हनि जी परज़ोर मज़म्मत था कयूं त इहे न ठाहिया वञनि। सिंध सुकाइण जो वॾो मनसूबो रिथियो वियो आहे वफ़ाक़ जे तरफ़ां जेको आहे सो इन्हनि में पीपल्स पार्टी बि हिननि सां साथ आहे जेको आहे पीपल्स पार्टी जो गॾु इन्हनि सां असां पुरज़ोर मज़म्मत था कयूं त इहे किनाल न ठाहिया वञनि ऐं सिंध सुकाइण बंदि कई वञे। जेको आहे इहो मसइलो इहो आहे त हे दरिया जिते ठहंदा अवली सिंध ते पाणी न आहे। अवली सिंध सफ़ा पोते पइजी वई आहे। हे जॾहिं बि ज़रदारी नए स्टार में ईंदो आहे त उहो इहो ठाराईंदो आहे। हाणे जो दरिया मां शर्ते नाले नितरदार असां आबादारनि ते छा पाणी मिलंदो पुरमनि ते छा पाणी मिलंदो जाने जो पंजाब लाइ पाणी ॾियूं। अवली पंजाब असांजे वसीलनि ते कब्ज़ो कयूं वठो आहे सिंध जे मथां। वरी हुन ते अञा तव्हां वधीक वधाइण लाइ हेॾो कनि था इहो सफ़ा ग़लति आहे। असां हिन ते इहो चऊं था असां जेसि ताईं सिंधी माण्हू जीअरा आहियूं त हिननि ते इहा शइ कर न ॾींदासीं। जे हीअ कंदा त असीं रोडनि ते निकिरी ईंदासीं धरना हणंदासीं मुज़ाहिरा कंदासीं हिन जे ख़िलाफ़ असां ख़िलाफ़ हिन जो एहतियात कंदासीं। भली असांखे छा बि कनि भली केस आणनि भली जेल कनि भली जीअं हिननि ते वणे इहा गुंडागर्दी कनि असां हिन सां न मुरदासीं। अॼु हाणे डॉक्टर कादर मनसी हुकम ते सॼी सिंध में आयो ऐं इंशाअल्लाह सॼी सिंध में जेसि ताईं दरिया जो कैनाल बंदि न कराईंदो क़ौम त असीं सॼी सिंध में एहतियात कंदासीं इंशाअल्लाह।